जंहिंखे पंहिंजी माउ ते गैरत न आहे उनखे त नगन दंगन जी गैरत त न रहंदी न। मुंहिंजो इहो पैगाम अथनि त सिंध धरतीअ तां कुर्बान थी वञनि पर ज़ालिमनि खे हुन ते कब्ज़ो करणु न ॾियनि। बाक़ी पाकिस्तान बेगैरत आहे उन मां असांखे का बि उमेद न आहे। पाकिस्तान में का उम्मीद का बि उमेद रखूं बि नथा असां पाकिस्तान में। असांखे पाकिस्तान छा ॾिनो आहे? चिचरियल लाश ॾिनासीं। हा न अहिड़ा लाश न आहिनि ॾिबा शहज़ादनि नौजवाननि जा सभु असांखे शहज़ादनि नौजवाननि जा चिचरियल लाश ॾिना अथनि। हालत तव्हांजे साम्हूं असां पाकिस्तान में का उमेद रखूं कोन था। बाक़ी जॾहिं असांखे अपील करणी पई असां आलमी दुनिया खे अपीलूं उहो मूं तोखे ॾसियो त जॾहिं असांजो माहौल सही थियो मूं में हिमत हौसलो 2 ॾींहं ज़रूरु हाणे ज़ाहिर आहे एॾो जवान पुटु आहे। मां चवां थी त मां हौसलो थी रखां, मूं में हिमत आहे, मां फ़ख़ुरु थी महसूसु कयां पर मां उहे बयान ॾींदसि को मां हिननि खे छॾींदसि न। मां आलमी दुनिया इंसानी हक़नि जा इदारा बान की मूं इन ताईं मां वेंदमि, मां हिननि खे बख़्शींदमि कॾहिं बि कान। इहो मां तव्हांखे बाक़ी मुंहिंजो पैगाम आहे सिंधी बचड़नि खे पंहिंजे सिंध धरतीअ लाइ भली जिदोजहद कनि। माण्हू बिस्तरे ते मरी थो वञे, हा न पेट जे सूर खां मरी थो वञे, नाग भला खाए थी। अहिड़ो मौत कंहिंखे मिलंदो? तारीख़ी मौत शहादत कंहिंखे मिलंदी? शहादत माण्हुनि जो नसीबनि वारा शहादत माणींदा। मूंखे फ़ख़ुरु आहे मां तमामु बहादुर मां आहियां जो मूं अहिड़े पुट खे जनमु ॾिनो। मूंखे ॿिया पुट कुर्बान करणा पिया तॾहिं बि मां कंदसि ऐं मां पाण पंहिंजे सिर ई न जो केस लड़ंदसि, मां विढ़ंदसि पंहिंजे पुट जो। मूं हुन सां वाइदो कयो जॾहिं गुम थियो न 12 महीना वापसि आयो मूं हुन सां वाइदो कयो तुंहिंजा भाउर साथ न ॾींदा पीउ न ॾींदा, मां तोसां कुल्हो कुल्हे में मिलां। पर मूंखे अफ़सोस आहे जो मूंखे साण न वठी हलियो त हू एतिरो ॾिसी न सघिया। मां पंहिंजे पुट सां पाण गॾिजी हलां ऐं मां बाक़ाइदे पिस्टल हलाइणु सिखी विया। मां पंहिंजे पुट जो पाण पलाट कंदमि। महिरबानी। शहीद अफ़ज़ल तोहफ़ा वचन कारकुननि साथ ॾिनो त मां इनशाअल्लाह अहिड़ी जिदोजहद मां पंहिंजे पुट जहिड़ी जिदोजहद करे सघां। ईअं न सम्झो त ॻोठाणी माउ आहे कमज़ोर आहे हथ पटाईंदी। तव्हां मुंहिंजो साथ ॾिनो न त मां साॻी शहीद अफ़ज़ल तोहफ़ा वचन अलाह हिफ़ाज़त में रखंदो। बाक़ी ड्रिगियो न बाबा मौत त बराक आहे जंहिं कंहिं अचिणो आहे हा न। ईअं न त को मुंहिंजो नौजवान शहीद थियो खोड़ अहिड़ा नौजवान इन खां नंढड़ा लुड़ी मरी था वञनि दरियानि में तलावनि में विझंदे। मौत त बराक आहे उहो जीअं बि हुनखे ॾियणो आहे ईअं ई ॾींदो। ईअं न आहे त कोई हलो